थरपारकर में ॿारनि जी सिहत बाबति हिकु अहम कदम खणंदे डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी DHO थरपारकर डॉक्टर लेखराज सारगाणी ऐलान किया है 17 नवंबर का 29 नवंबर ताईं ज़िले के समूरनि तालुकनि ॻोठनि शहरनि में उरड़ी ऐं रूबेला का बचाव लाइ क़ौमी हिफ़ाज़ती मुहिम शुरू कई पई वञे। ज़िले इंतज़ामिया मूजिबि हीअ मुहिम मुल्कगीर सतह ते हलंदड़ अहम कोशिश जो हिस्सो है, जंहिंजो मक़सद 6 महीननि खां 5 सालनि ताईं जे मासूम ॿारनि खे जानलेवा वबाउनि खां बचाइणु आहे। सिहत खाते पारां ॼाणायो वियो आहे त उरड़ी ऐं रोबीला जहिड़ी बीमारियूं तेज़ी सां पकिड़ण जी सलाहियत रखनि थियूं, जॾहिं बर वक़्तु टीका लॻाराइण सां ॿारनि खे मुकमल तहफ़ुज़ मिली सघे थो। डिप्टी कमिश्नर अब्दुल हलीम जागीरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरकार ऐं सिहत खातो ॿारनि जी ज़िंदगियुनि जी हिफ़ाज़त लाइ हर मुमकिन कदम खणण में संजीदा आहे। हुन वालिदैन खे अपील कई तो पंहिंजे ॿारनि खे वेझी टेकाकारी मर्कज़ ते आणे हिफ़ाज़ती टुका ज़रूरु लॻाइनि, जीअं ज़िले में मौजूदु हर ॿार हिन मुहिम मां फ़ाइदो वठी सघे। उन मौक़े ते DHO डॉक्टर लेखराज सारगाणी मेडिकल टीकाकारी टीम्स जी तयारियुनि बाबति आगाही ॾींदे चयो त ज़िले जे हर UC में मोबाइल ऐं फिक्स्ड सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जॾहिं 900 खां वधीक तरबियत याफ़्ता वर्कर मुहिम में हिसो वठी रहिया आहिनि। हिन चयो त थर जहिड़े पुठिते पियल इलाइक़े में वालिदैन खे आगाही ॾियणु इंतिहाई ज़रूरी आहे, छो त कुझु ॿाराड़ी वारनि घरनि में ॼाण जी खोट सबबि वालिदैन हिफ़ाज़ती टीकनि खां पासो कंदा आहिनि, जेको ॿारनि लाइ ख़तरे खां घटि न आहे। डॉक्टर सारगाणी वधीक चयो त उरड़ी ऐं रूबेला ख़तरनाक मर्ज़ आहिनि, जेके न फ़क़्ति ॿारनि में मौत जो सबबु बणी सघनि था, पर संदनि ॼाण नज़र जिस्मानी वाधवी ते बि मुस्तक़िल असर छॾीनि था। आलमी रिपोर्टुनि मुताबिक़ टीका ही बीमारी मुकमल तौर रोके सघनि था, तंहिं करे वालिदैन खे घुर्जे त पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइनि ऐं पंहिंजे ॿारनि खे वक़्तु सुर टीका लॻाराइनि। ज़िले इंतज़ामिया टीम्स खे हिदायत कई आहे त हू स्कूलनि ॻोठनि मार्केटनि ऐं गंजान आबादियुनि ताईं पहुची हर ॿार ताईं रसाई यकीन बणाइनि। उन सिलसिले में आगाही मुहिम पिणु हलाई पई वञे त जीअं कंहिं बि ॿार खे इन क़ौमी मुहिम खां महरूम न थियणु ॾिनो वञे। आख़िर में डिप्टी कमिश्नर ऐं DHO वालिदैन सामाजी अॻवाननि ऐं उस्तादनि खे अपील कई वई आहे त सरकार जे हिन कदम में भरपूर सहकार कनि, जी थरपारकर ज़िले जा ॿार महफ़ूज़ सेहतमंद ऐं रोशन मुस्तक़बल ॾांहुं वधी सघनि। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी। जागीरानी डिप्टी कमिश्नर थरपारकर जो आम सां मुखातिब आहियां त 17 नवंबर खां 29 नवंबर ताईं 12 ॾींहंनि जी कैंपेन आहे रोबीला ऐं उरड़ी जे ख़िलाफ़। उरड़ी तमामु मोज़ी मर्ज़ आहे, रोबीला मोज़ी मर्ज़ आहे, हुन लाइ इहे कैंपेन रखी वई आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां। सभिनी शहरनि खे थरपारकर सभिनी शहरनि खे इहा अपील आहे त मैक्सिमम वधि में वधि ॿारनि खे टुका लॻारायो या वैक्सीन लॻारायो, मोज़ी मर्ज़ खां बचायो। ऐं इहा जे कैंपेन जेका असांजी हलंदी जेका आहे उन्हनि ॿारनि जो जेको आहे उमिरि जी जेका रेंज आहे 6 महीननि खां वठी 5 सालनि ताईं जेके ॿार आहिनि उन्हनि खे इहा वैक्सीन लॻंदी। त इन सिलसिले में इहो आहे त आवाम खे इहा अपील आहे त असांजी टीमुनि खे भरपूर सपोर्ट कनि ऐं पंहिंजे ॿारनि खे उन सेंटर्स ताईं जेके हुते सेंटर्स वैक्सीन कंदा टुका हणंदा उन्हनि ताईं पंहिंजे ॿारनि खे वठी अचनि। थैंक यू वेरी मच। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। डॉक्टर लेखराज DHO थरपारकर। तव्हां सभिनी थरवासियुनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त गवर्नमेंट पाकिस्तान हेल्थ डिपार्टमेंट सिंध गॾिजी करे उरड़ी ऐं रूबेला जेको मोज़ी मर्ज़ आहे उनजे ख़िलाफ़ हिकिड़ी मुहिम शुरू थियणु वञे पई, जेको 17 तारीख़ खां वठी 29 तारीख़ ताईं हलंदी। 12 ॾींहंनि जो प्रोग्राम हूंदो। पूरे थरपारकर जे हर ॻोठ हर पाड़े में किथे टीमूं ईंदियूं, स्कूल में जिते नंढा ॿार आहिनि उते बि टीमूं ईंदियूं। ही 6 महीननि खां वठी 59 महीननि ताईं जो उमिरि ॿारनि खे उरड़ी जहिड़ी मोज़ी मर्ज़ ऐं रूबेला जहिड़ी बीमारी खां बचाव लाइ टुका हया वेंदा। त सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजे हेल्थ जी टीमनि सां मुकमल शाहकार कयो ऐं जिथे बि को ग़लती सां देरि सां टीम नथी पुॼे हुते बि असांखे इतला ॾियो त असांजे पाड़े में टीम न आई आहे, उन टीमनि सां शाहकार कयो। पंहिंजे मासूम गुलनि जहिड़े ॿारनि खां हिन मोज़ी मर्ज़ खां बचायो। जेतिरो शाहकार कंदो पंहिंजे मासूम ॿारनि खे तव्हां हिन बीमारी खां बचाए सघो था। महिरबानी।